नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां हिकु सवाल थी पुछां। हा त मंदिर में वेंदा आहियूं, शिव जे मंदिर में, हा त शिवलिंग जे साम्हूं हिकु नंदी जी मूर्ति ॾेखारींदा आहिनि, हा पत्थर जी या चित्रनि में, हा त उनजो छा मतिलबु आहे? हा ॾिसो, पाण ॿुधायोसीं न भई, सभिनि खां पहिरियों पाण ॿुधायोसीं शिव ऐं शंकर अलॻि अलॻि हूंदा आहिनि। शंकर हूंदो आहे देहधारी, जंहिंखे देवता चइबो आहे, तपस्वी देवता। त हू शिवलिंग जे अॻियां हुनजी मूर्ति ॾेखारींदा आहिनि, है न। अर्थात ऐं शिवलिंग पाण ॿुधायोसीं, शिवलिंग कंहिंजो प्रतीक हूंदो आहे? निराकार शिव जो। शिव शरीर न हूंदो आहे न, उहो सदैव निराकार ज्योतिर परम आत्मा जे रूप में रहंदो आहे। त हुन शिवलिंग ठाहे छॾींदा आहिनि। त शंकर जी आत्मा हुन निराकार परमात्मा खे यादि कंदी आहे लिंग ठाहे करे। हाणे लिंग जे अॻियां वरी नंदी ॾेखारे छॾींदा आहिनि। त उहो छो ॾेखारींदा आहिनि? छो जी जॾहिं पाण भॻवान खे सॾु था करूं, तूं अचु 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 चईंदा आहिनि न, तूं पंहिंजो आकाश सिंघासन छॾे करे रूप बदिली करे अचु। मतिलबु हुनजो रूप पाण जहिड़ो न आहे, इंसान जहिड़ो, है न। तॾहिं पाण हुनखे लिंग जे रूप में ठाहियूं था। ऐं जेको चऊं था न, रूप बदिली करे अचु, मतिलबु पंहिंजे निराकार रूप खां हिन साकार दुनिया में साकार रूप में अचु। तॾहिं त असां भई आत्मा ईंदी त कीअं पाण, जॾहिं पंहिंजी आत्मा ई पाण खे नज़र नथी अचे, त परमात्मा सृष्टि ते ईंदी त पाण हुनखे अखियुनि सां ॾिसी न सघंदा आहियूं न। आत्मा अखियुनि खां ॾेखारण में नथी ॾे। त उहो निराकार रूप जॾहिं सृष्टि में ईंदो त कंहिं न कंहिं में त ईंदो न। त माण्हुनि सोचियो आहे कि नंदी जो बैल जे रूप में ईंदो आहे। हुनखे बैल जो रूप, जेको बैल ॾेखारींदा आहिनि न, त माण्हू सम्झी छॾियो अथनि हिन बैल में अची करे परमात्मा असां सां मिलंदो आहे। हाणे परमात्मा बाप चईंदा आहिनि, मां बैल जे रूप में अचां त तव्हां मूंखे पहचाने सघंदव? तव्हांजे घर में कुतो या बैल आदि कुझु घुसी वञे त तव्हां मूंखे अचणु ॾींदव? न। जॾहिं तव्हां मूंखे सॾु था करो, मां बैल जो रूप वठी करे तव्हांजे घर में अचां त तव्हां मूंखे अचण ई नथा ॾियो। तव्हां मच्छर ऐं हुननि खे ई घर मां भॼाईंदा आहियूं, चीटी मच्छरनि खां। त एॾे वॾो बैल रूप वठी करे मां ईंदमि त तव्हां सां कीअं मिलंदमि? पोइ कॾहिं चईंदा आहिनि कच्छ मच्छ अवतार वठी करे अचु। पाण त घर में ई जीव जंतु थोरी रखंदासीं, न ई कच्छ मच्छ सां पाण ॻाल्हाए सघंदासीं कि पाण खे उहो अची करे सम्झानी ॾे, मिले करे। त परमात्मा चईंदा आहिनि कि मां जे शरीर में ईंदो आहे न, मां तव्हां सां मिलणो आहे त ज़रूरु मूंखे शरीर जो रूप ई वठिणो पवंदो। तॾहिं त मनुष्य सां मिली सघंदमि न। भई तव्हां जहिड़े माण्हू सां ई मिलंदा आहियो। कोई अमीर हूंदो त उहो ग़रीब जो मुंहुं बि न ॾिसंदो आहे, न। त मां अगरि कच्छ मच्छ ऐं बैल जे रूप में अचां त मां तव्हां मुंहिंजो मुंहुं बि न ॾिसो, पोइ मुंहिंजे अचण जो फ़ाइदो? त मां ईंदो आहे शरीर जे तन में, अची करे तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो। त शिव जे अॻियां जेको नंदी रखंदा आहिनि, उहा असली में हुनखे चईंदा आहिनि हुनजी सवारी आहे। चईंदा न, शिव जी सवारी आहे नंदी। हा, त असली में मुंहिंजो जेको सवारी आहे उहो नंदी न आहे, वो कहिड़ा शारीरिक रूप आहे। जेकी जीअं सत्यनारायण जी कथा में बि चईंदा आहिनि न, बूढ़ो ब्राह्मण ठही करे ईंदो आहे। त उहो बूढ़े ब्राह्मण बूढ़े शरीर में ईंदो आहे, उन आत्मा जे शरीर में ईंदो आहे जंहिंजा 84वां जन्म पूरा थी वेंदा अथसि। हुनजे 84वें जन्म में बि हुनजी 60 वर्ष जी आयु खां पोइ हुन शरीर में ईंदो आहे ऐं अची करे तव्हां सां मिलंदो आहे। तव्हांखे मां ज्ञान ॿुधाईंदो आहे, जंहिंसां तव्हांखे सुख शांति जी राह मिले। छो जी माण्हू दुखी थी वेंदा आहिनि त मूंखे सॾु कंदा आहिनि। त हिन जो अर्थ इहो आहे, बैल जे रूप में न ईंदो, बैल जी सवारी ते न ईंदो आहे। परमात्मा कहिड़ी सवारी में ईंदो आहे? मनुष्य तन जी सवारी में ईंदो आहे। अच्छा, हा। जब मनुष्य तन में ईंदा परमात्मा, तॾहिं असां मनुष्य आत्माउनि खे
कुझु बि ॿुधाईंदा त असां सम्झी सघंदासीं। हा, हिन सां ॾिसो परमात्मा चईंदा आहिनि मां मनुष्य तन में बि ईंदो आहे न, उन्हनि में बि मूंखे कोटो मां कोई में बि कोई पहचाने सघंदो आहे। छो जी आत्मा इहो त त गीता ॾेखारे में बि लिखियो हा, आत्मा त ॾेखारे में न ॾींदी आहे न, त वो कॾहिं पतो लॻे कि हिन शरीर में परमात्मा आयो आहे, जॾहिं पाण हुनजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं, जॾहिं परमात्मा पाण खे ॾिसंदो, पाण सां ॻाल्हाईंदो। इहो जेको पाण खे हाणे ज्ञान थो मिले, जेको संदेश परमात्मा ॾे थो, उनखे ॿुधी करे सम्झो कि ज्ञान में कहिड़ी नई नई ॻाल्हियूं आहिनि, त तव्हांखे सम्झ में ईंदो कि बरोबर इहो कोई साधारण मनुष्य आत्मा न ज्ञान ॾेई सघंदी आहे। ये ज़रूर परमात्मा ही आहे जो पाण खे सभिनि चीज़नि जी यथार्थ अर्थ थो ॿुधाए, पूरी सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान थो ॾे। जे नई नई ॻाल्हियूं पाण ॿुधूं था, हाणे अञा ताईं त पाण सोचंदा हुआसीं न भई शिव नंदी जी मतलब नंदी सवारी आहे शिव जी, शिव नंदी जे रूप में नंदी जे मथां वेही करे घुमंदो आहे, पूरी सृष्टि जो चक्कर लॻाईंदो आहे, ऐं गंगा जल बि ॾेखारींदा आहिनि न, काथे काथे गऊ मुख चईंदा आहिनि भई गऊ जे मुख सां गंगा थी निकिरे। त इहे सभु जेकी ॻाल्हियूं आहिनि न, असल में शिव निराकार आहे। शिव निराकार बैल में अची करे कीअं सवारी कंदो, इहा ॻाल्हि पाण सम्झूं कि लिंग जे अॻियां बैल रखल आहे, त लिंग मतिलबु निराकार ज्योतिर्पिंडी, त निराकार ज्योतिर्पिंडी जी सवारी पाण सां मिलण ईंदो, सृष्टि जो चक्कर लॻाईंदो। हुन बैल मां जेको गंगा जल तो निकिरे, पाण गंगा जल कल्ह ॿुधायोसीं न, गंगा जल मतिलबु ज्ञान, जंहिंसां आत्मा खे मुक्ति और जीवन मुक्ति मिले। मुक्ति अर्थात दुख शांति का पंहिंजे पुराणे हिसाब किताब पाप कर्म खां मुक्ति कॾहिं मिलंदी आत्मा खे, जॾहिं हुनखे समझ अचे। कंहिं बि ॻाल्हि खे भुलण लाइ पाण खे जेसिताईं हुन ॻाल्हि जो यथार्थ अर्थ न पतो लॻंदो आहे, पाण हुन ॻाल्हि खे भुलिजी न सघंदा आहियूं। त उहे ये समझ परमात्मा हाणे जे तन द्वारा पाण खे ॾे थो, उनखे माण्हू गौमुख जे नाम सां बि पूजदा आहिनि ऐं नंदी जे नाम सां बि पूजदा आहिनि। ठीकु आहे जी दीदी। त परमात्मा न कच्छ अवतार में ईंदो आहे, न मच्छ अवतार रूप में ईंदो आहे, न नंदी ते हुनजी सवारी अथसि। परमात्मा त आत्मा ई आहे पंहिंजे मुआफ़िक। सृष्टि जो मनुष्य सृष्टि जो बीज आहे, त जॾहिं मनुष्य जी आत्मा मनुष्य तन में अची करे पंहिंजो कर्म कंदी आहे, त परमात्मा में जेको ज्ञान अथसि उहो बि ज्ञान परमात्मा मनुष्य तन में अची करे ही ॾींदो आहे। भले गर्भ में अची करे पंहिंजे शरीर वठी करे न ॾींदो आहे, लेकिन मनुष्य तन जो आधार वठी करे पाण खे इहे ज्ञान ॾींदो आहे, हिन सृष्टि जो पूरो चक्कर जो पूरो ज्ञान ॾींदो आहे। ठीकु आहे जी दीदी। हा।